अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ज़हीर हसन जलपानी शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल सां तव्हां सां मुख़ातिब आहियां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त BPS 5 to 15 जेको आहे गवर्नमेंट जे तरफ़ां जेके जॉब्स अनाउंस थियल हुयूं उन ते पहिरियों स्टे कोर्ट जे तरफ़ां हाणे उहो स्टे हटी चुको आहे ऐं उन ते काफ़ी तइदाद में जॉब्स आहिनि सिंध जे नौजवान जे लाइ, छोकिरनि तोड़े छोकिरियुनि लाइ। हाणे इहो आहे त उनजी तयारी कजे, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में जॉब मिलंदियूं, पहिरियों टेस्ट माण्हू क्लियर कंदो, पोइ उनजी शायदि मार्कनि जे हिसाब सां उनखे डिपार्टमेंट में चॉइस जो ॾिनो वेंदो। इहे वरी अॻिते जेको आहे सो उनजी तफ़सीलात ईंदियूं। हाली जेको पहिरियों मरहलो आहे त टेस्ट क्लियर कीअं कजे, उहो सिलेबस बि इन जे तरफ़ां IB जे तरफ़ां अनाउंस कयो वियो, ॾिनो वियो। असांखे वरी उन सिलेबस खे दोहराईंदासीं, उनजी तयारी कराईंदासीं ऐं तयारी चङे नमूने करणु घुरिजे। असातिज़ा जो कमु आहे सिर्फ़ु गाइडलाइन ॾियणु। वक़्तु शायदि मुख़्तसिर आहे छो जो काफ़ी टाइम स्टे रहियो, हाणे 2-3 महीननि जे अंदरि ॿुधूं था त टेस्ट थींदी। सो इन करे जेतिरी घणी जिदोजहद कंदो माण्हू, जेतिरो चङी तयारी कंदो, अहिड़ी तरह सां टेस्ट सुठी थींदी, ओतिरो स्कोर सुठो खणंदो ऐं सुठे स्कोर में मुराद आहे त पोइ IB जी करे टेस्ट क्लियर थी, तव्हां मुतमइन थी तव्हांखे पंहिंजी ख़्वाबनि जी सामिया मिलंदी या माण्हू पंहिंजी कामयाबी हासिलु कंदो टेस्ट में। ऐं हिन दौर में टेस्ट क्वालीफाई करणु ऐं उन ते जॉब हासिलु करणु इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इन जे लाइ हर जेको आहे स्टूडेंट पंहिंजे हिसाब सां कोशिशि करे, बाक़ी हाणे क़िस्मत जो खेल आहे, रोज़ी जिते लिखियलु हूंदी आहे उते ई मिलंदी आहे, बाक़ी इंसानु पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे। इन में सभ खां पहिरियों जेको आहे सो इंग्लिश आहे, इन जा 3 पोर्शन आहिनि, इंग्लिश, मैथमेटिक्स ऐं GK। 3 पोर्शन में विलायो वियो आहे, तव्हांजे साम्हूं आहे स्क्रीन ते। हाणे उन में इंग्लिश में सभ खां पहिरियों कंप्रीहेंशन हूंदो आहे, जंहिंमें तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों हिकिड़ो नंढो पैराग्राफ ॾिनो वेंदो आहे, उन मां ई क्वेश्चन आंसर कढिया वेंदा आहिनि। सो पहिरियों इहो ईंदो, 10 मार्कनि जो उहो हूंदो। क्वेश्चन आंसर में थोरो माण्हू टेंस जेको आहे सो ख़्यालु रखे ऐं आंसर जंहिंमहिल ॾिए त अगरि प्रेज़ेंट टेंस में क्वेश्चन हुजे त आंसर प्रेज़ेंट टेंस में ॾिजे, पास्ट में हुजे त पास्ट में। सो इन जो माण्हू ख़्यालु करे पंहिंजी त टेंस कहिड़ो आहे, आंसर लिखण में जेका क्वेश्चन में जेका शइ पुछी वञे उहो आंसर में माण्हू, बल्कि उते त लिखियलु हूंदो आहे, असांखे उनखे जेको आहे सो टिक करिणो आहे। तो इन शइ जो माण्हू ध्यानु ॾिए त कहिड़ो टेंस इस्तेमालु कयो वियो आहे, उन टेंस में ई असां आंसर ॾियूं, ज़बान जंहिंखे चइबो आहे। उन खां पोइ वोकेबुलरी में सिनोनिम्स आहिनि, सेम मीनिंग वारा जेके आहिनि उहे बि माण्हू कोशिशि करे, सिंटेक्स बोर्ड जा किताब आहिनि 4 क्लास खां 3-4 खां वठी 8 ताईं या मैट्रिक ताईं, उन्हनि जा जेके उन्हनि में जेके सिनोनिम्स अचनि था एक्सरसाइज़िस में, असां उन्हनि खे यादि कयूं। ऐं छाकाणि त कोर्स मुताबिक़ ॾींदा आहिनि, कोर्स जे अंदरि ई ॾींदा आहिनि, तंहिं करे असां उन्हनि जी भरपूर तयारी कयूं। उन खां पोइ एंटेनिम्स आहिनि, उनजो जेको आहे सो 5 मार्कूं आहिनि, सिनोनिम्स जो 5 मार्कूं आहिनि। स्पेल चेकिंग इंतिहाई आसानु आहे, माण्हू स्पेलिंग जेको आहे सो पंहिंजो स्पेलिंग मेथड जेको आहे उहो मज़बूत हुजे, उनखे माण्हू ॾिसे। काफ़ी इन में चांसिस हूंदा आहिनि मार्कूं खणण जा, सो माण्हू इन ते महिनत करे ऐं हिते इंशाअल्लाह उहा महिनत करे ई वेंदी असांजी शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल ते। ऐं उन खां पोइ ग्रामर एरर डिटेक्शन आहे। हाणे मिस्टेक्स हूंदियूं कंहिं जुमिले में, तव्हांखे उहो ॾिनो वेंदो ऐं उन जुमिले में चयो वेंदो त हिन में कहिड़ी मिस्टेक आहे, हिनखे दुरुस्त कयो। सो इंतिहाई सिंपल, अगरि टेंस पढ़ियल हूंदा, अगरि टेंस जी चङी नमूने तयारी थियल हूंदी त इंशाअल्लाह इन पोर्शन खे बि सॉल्व करणु इंतिहाई आसानु थींदो। उन खां पोइ बाबा प्रीपोजिशन आहे, इहो हिकु इंतिहाई अहम टॉपिक आहे ऐं डिफ़िकल्ट टॉपिक बि आहे। इन ते इंशाअल्लाह असां क्लास हलाईंदासीं ऐं इहो टॉपिक इंशाअल्लाह उन मुकमल क्लियर करण जी कोशिशि कंदासीं। उन खां पोइ आहे सेंटेंस स्ट्रक्चर, जुमिले जी बनावट, जुमिलो कीअं ठहंदो आहे, उन ते 5 मार्कूं आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे सो हिन पोर्शन में टोटल हिन पोर्शन में 40 मार्कूं आहिनि, 20 मैथमेटिक्स में आहिनि, 20 जनरल नॉलेज में आहिनि। इंतिहाई बहितरीनु मौक़ो आहे, माण्हू चङे नमूने तयारी करे इंशाअल्लाह 40 मां अगरि 30 खयूं मैथमेटिक्स जे, 20 मां अगरि 10-12 खयूं ऐं हुन 40 मां GK जे 40 मां अगरि 25 जी लॻभॻि खयूं ऐं 30 जी लॻभॻि खयूं त इंशाअल्लाह टेस्ट सुठियुनि मार्कनि सां पास कई वेंदी। मैथमेटिक्स में बेसिक अरिथमेटिक आहे ऐं वर्ड प्रॉब्लम्स आहिनि, जेको आहे सो 5% 10 मार्कूं हूंदियूं, हुन में 20% आहे। सो इन जी इंशाअल्लाह भरपूर तयारी कराई वेंदी असातिज़ा जी तरफ़ां। ऐं जनरल नॉलेज आहे उहो 40% आहे, हुन जनरल नॉलेज में करंट अफेयर्स आहे, वर्ल्ड नॉलेज आहे। सो इन करे करंट अफेयर्स सां माण्हू जुड़ियल रहे इंशाअल्लाह। हिन क्लास हिते बि क्लास हलाया वेंदा, माण्हू मौजूदा जेके अख़बारात आहिनि उनखे पढ़े
मौजूदा हालात हज़रात जेके आहिनि उन्हनि ते बि ध्यानु हुजे ऐं उहो बि माण्हू ॿुधंदो रहे ऐं सोशल मीडिया या मीडिया सां लाॻापियलु रहे। उन ते रोज़ाना जी बुनियाद ते शयूं ईंदियूं आहिनि, अख़बारात खे माण्हू ॾिसे। सो इन ते करंट अफेयर्स जेके आहिनि सो उन्हनि जो थींदो आहे, उन जी तयारी थी वेंदी आहे। उन खां पोइ एवरीडे साइंस आहे 3 क्लास खां वठी 8 ताईं, ऐं बायोलॉजी आहे ऐं केमिस्ट्री ऐं फिज़िक्स आहे। उन जो बेसिक बुनियाद डेफिनेशन्स आहिनि, उनखे माण्हू यादि करे उन जी तयारी करे। उन खां पोइ आहे इस्लामियात ऐं पाकिस्तानी स्टडीज़ एस बि उन में शामिलु आहे। नाइंथ में पढ़ाई वेंदी आहे पाकिस्तानी स्टडीज़, हाणे शायदि 10th में पढ़ाई वञे थी नए कोर्स मुताबिक़। उन खां अलावा एस जा क्वेश्चन आंसर तो कंप्यूटर आहे, कंप्यूटर 6 क्लास ऐं 9 क्लास में टेक्स्ट सिंटेक्स जी किताबनि में आहे, उन मां ई तयारी कजे। इन जी इंशाअल्लाह असांजे प्लेटफॉर्म ते तयारी कराई वेंदी। सो मुकमल इहे टोटल जेको आहिनि सो 100 मार्कुनि जो पेपर थींदो, ऐं जहिड़ी तरीक़े सां ॾिनी वई आहे इहो सिलेबस ॾिनो वियो आहे उहो इंतिहाई आसान करे ॾिनो वियो आहे। बाक़ी माण्हू कॉन्सेप्ट क्लियर करे पढ़े, पाण महिनत करे, ऐं महिनत जो ई फल मिलंदो आहे, महिनत करण जो ई फल मिलंदो आहे। बाक़ी अलाह साईं तव्हांखे हिमत ॾींदो इंशाअल्लाह। कोशिशि करे पंहिंजे ख़्वाब ही बहितरीनु मौक़ो आहे, अहिड़ा मौक़ा कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि। इन खे हर ॾिसंदड़ खे, असांजे हर चाहींदड़ खे, हर चैनल ते ईंदड़ ॿार खे असां या अर्ज़ु कयूं था त चङे नमूने पंहिंजे हिन टेस्ट जी तयारी करे, जीअं जेको आहे सो तव्हां कामयाबी हासिलु करे सघो ऐं तव्हांजी ज़िंदगी सहिल गुज़रे। असां दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।